वॾे वज़ीर KPK सोहेल आफरीदी पिशावर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त 8 लख अफ़गान पनाहगीरनि खे वापसि मोकिलियो वियो आहे, जॾहिं त 12 लख अफ़गानी हिन वक़्त ताईं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि ऐं शहरनि में रिहाइश इख़्तियार करे वेठा आहिनि। अफ़गान पनाहगीरनि खे संदसि मुल्क वापसि मोकिलींदासीं। जेकॾहिं को बि पाकिस्तान मथां मेरी अखि रखंदो त असीं पाक फ़ौज सां गॾु बीठा आहियूं। पंजाब हुकूमत सूबे में कलम 144 लागू करे छॾियो। पंजाब हुकूमत तरफ़ां कलम 144 जी वाध कंदे 25 अक्टूबर ताईं लागू कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि हथियारनि जी नुमाइश, लाउड स्पीकरनि ते मुकमल पाबंदी हूंदी। पाक अफ़गान बॉर्डर तुर्खम सरहद 8 ॾींहं बि बंदि, जंहिं सबबि वापारु मुकमल मुअतल आहे। सरहद बंदि थियण करे माल गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻण सां ट्रक ऐं ट्रालनि में पयल सामान ख़राब थियणु शुरू थी वियो। वापारियुनि तरफ़ां ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे त सरहद खे जल्द न खोलियो वियो त वधीक सामान ख़राब थियण जो ख़तरो आहे। पाकिस्तान जो पहिरियों हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट ख़ला में मोकिलियो वियो। हाइपर स्पेक्ट्रल सैटेलाइट HS-1 चीन मां मोकिलियो वियो आहे। सैटेलाइट में उॾाम वारा मंज़र स्पार्क्स ऑफिस में ॾेखारिया विया। स्पार्क्स ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान जो पहिरियों रिम्यूशन क़ौमी ख़लाई पॉलिसी ऐं 2047 जो अहम मनसूबो आहे। HS-1 इंफ्रास्ट्रक्चर, मैपिंग ऐं शहरी मनसूबाबंदीअ लाइ नवां रस्ता खोलींदो। हीउ पाकिस्तान जो टियों सैटेलाइट हूंदो जेको हिन साल ख़ला में मोकिलियो वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में वधंदड़ दहशतगर्दी खे रोकण लाइ पुलिस जो पहिरियों स्नाइपर स्क्वाड तयारु कयो वियो आहे। CPO पिशावर पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त वधंदड़ दहशतगर्दी खे रोकण लाइ स्नाइपर स्क्वाड तयारु कयो वियो आहे। स्नाइपर स्क्वाड खे जदीद तरबियत ऐं हथियार सां लैस कयो वेंदो। स्क्वाड जबलनि, सरहदी इलाइक़नि ऐं ॾखण ज़िले में इस्तेमालु कयो वेंदो। हर स्क्वाड में 10 एहलकार शामिल हूंदा।